नाज़रीन, सकरन में IBA टेस्ट में 45 खां 50 मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे फेल करण ख़िलाफ़ सिंध सुजाग फोरम के चेयरमैन मजीद अब्बासी, मुस्लिम लीग नून अगवान अमजद खादज़ादा, GUI अगवान अब्दुल रशीद परियाट, सकरन शहरी इतिहाद के सरपरस्त एहसान शाह, SUP अगवान कासिम सुमरो, STP अगवान गुलजार उन्नर, आबादगार अगवान शमशाद मला, सलीम मंगसी, PTI अगवान खुर्रम शहजाद, कामरेड कुर्बान कीरियो, टेस्ट में 45 खां 50 मार्कूं खणंदड़ अल्ताफ़ जमाली, नूर मोहम्मद, जमा जमाली ऐं ॿियनि नौजवाननि पारां सकरन मीडिया सेंटर चौक ते एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट। कुर्बान पूरे सिंध में जेका PST में जिन 45 ऐं 50 मार्कूं खयूं आहिनि उन्हनि खे ऑफर लेटर न मिलण ख़िलाफ़ एहतजाज जारी ऐं सारी आहे। सिंध में बिटी पॉलिसी जेका मुक़ररु कई आहे उन जी असीं मज़म्मत कयूं था। सिंध जे तइलीम वारे वज़ीर पंहिंजे तक में 33 पास जिन उम्मीदवारनि खयूं आहिनि उन्हनि खे बि ऑफर लेटर ॾिना आहिनि, पर सिंध ॿिए में ॿी पॉलिसी रखी आहे जेके 55% रखी आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जिन 45 खयूं आहिनि, जिन 50 खयूं आहिनि उन्हनि खे बि ऑफर लेटर ॾेई त जीअं उन्हनि मां जेका पंहिंजा इहा नाउमीदी आहे उहो ख़तमु थिए। ऐं असीं मुतालबो था कयूं त जेकॾहिं 45-50 वारनि खे न खयो हुयो त सिंध सुजाग फोरम ऐं सकरन जा सियासी समाजी दोस्त इन नौजवाननि सां शाना बशाना गॾूंदा। जीअं ई काल एहतजाज ॾींदा असां उन्हनि एहतजाज कयो आहे उहो पंहिंजे हक़ लाइ कयो आहे ऐं जेको हीउ गैर आइनी अमल कयो पियो वञे, शागिर्दनि जो हक़ खसियो वञे, जिन शागिर्दनि जो हक़ आहे उन्हनि खे बराए महिरबानी हक़ ॾिनो वञे ऐं जे न त असां हीउ एहतजाज जो हक़ बि रखूं था। हींअर तव्हां ॾिसो त 35-40 जेके मार्कूं खयूं आहिनि उन्हनि खे माना ऑर्डर ॾिना पिया वञनि ऐं हक़दारनि खे हक़ कोन पियो ॾिनो वञे। जेकॾहिं हक़दारनि खे हक़ न ॾिनो हुयो त असीं एहतजाज फोरम को खराज तहसीन पेश करता हूँ जिन्होंने नौजवान पढ़े लिखे लोगों के लिए एहतजाज की काल दी। मैं वज़ीर तालीम सूबा सिंध और वज़ीर आला सिंध से पुरजोर अपील करता हूँ और ये मुतालबा करता हूँ कि जो है असातिज़ा की भर्ती का दौरा मेयार ख़त्म किया जाए। उमरकोट के अंदर 33% मार्कों के ऊपर ऑफर लेटर दिए जा रहे हैं, जिले नवाबशा को इस चीज़ पर नज़रअंदाज किया जा रहा है। जिन नौजवानों ने मेहनत करके 45% और 50% मार्क्स लिए उनको नज़रअंदाज कर अपने लोगों को मुतालबो था कयूं। असांजा नौजवान बेरोज़गार पढ़ियल लिखियल उन्हनि इंटरव्यू ॾिनो आहे ऐं उन्हनि खे जेको मार्कूं 45% ॾिनियूं आहिनि उहे उनखे पास नथो कयो वञे ऐं असांजी ॼाणनि जेकॾहिं 50% मार्कूं खयूं आहिनि त उन्हनि खे पास कयो पियो वञे। इहो ॿियो निज़ाम न हुजणु खपे, हिकिड़ी पॉलिसी हुजे। जिन माण्हुनि खे असां वोट था कयूं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे, हींअर बि असांजो सिंधी माण्हू चए थो त बलदियाती चूंडुनि में असांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट खपे। ॿिए पासे ही असांजा नौजवान जिन इम्तिहान पास कयो आहे, असांजा स्कूल बंदि पिया आहिनि, असांजा ॻोठनि में वथाण लॻा पिया आहिनि स्कूलनि में, पर वक़्त जा हुकुमरान आहिनि बेरोज़गार छोकिरनि खे नौकरियूं ॾियण लाइ उन्हनि दोस्तनि सां गॾु जेके PST ऐं JST में 54 नंबर वरिता आहिनि, 50 वरिता आहिनि, 45 वरिता आहिनि, पर इंतहाई अफ़सोसनाक सूरत हालात सिंध में हमेशह वांगुरु कॾहिं अर्बन ऐं रूरल जे नाले ते त कॾहिं हिंदू ऐं मुस्लिम जे नाले ते मेरिट जी लताड़ कई वई आहे। असां मुतालबो था कयूं जॾहिं सिंध हिकु आहे त हिते कानून बि हिकु हुअणु घुरिजे। जेके उम्मीदवार पास करे आया आहिनि 45 खां 50 ताईं नंबर वरिता आहिनि उन्हनि खे 54 तक उन्हनि खे पास कयो वञे। वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश आहे त 50 खां 54 ताईं उन्हनि खे पास कयो वञे ऐं जेके हार्ड एरिया ऑलरेडी ते पास करे ऐं 2 मार्कूं उन्हनि खे ग्रेस ॾेई 3 ते पास कयो आहे, पर असां जेके GST पे 54 मार्कूं खयो वठा उन्हनि खे फेल कराए फोरम तरफ़ां एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे। हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंध जे अंदरि जेके PST ऐं JST जूं टेस्टूं ॾिनियूं वयूं उन्हनि में शागिर्दनि खां जेको आहे सो इहो नाहक कयो त हिकिड़नि ज़िलनि में हिकिड़ी पॉलिसी ॾिनी वई, ॿियनि ज़िलनि में ॿी पॉलिसी। असीं चऊं था त सॼियूं पॉलिसियूं सॼी सिंध लाइ हिकु जहिड़ियूं हुजणु घुरिजनि ऐं जेकॾहिं ॿिए ज़िले खे नरमी थी मिले त असां सिंध हुकूमत जो मुतालबो कयूं जेके हिननि 2-3 पॉलिसियूं करे मुख़्तलिफ़ कैटेगरियुनि में हिननि ऑर्डर विराया आहिनि। असां चऊं था त सरासरी जी बुनियाद ते हिकु सिंध हिकु आहे, हिकु निज़ाम हिकु कयो वञे। उन जे हवाले सां जिन जूं 40 खां प्लस मार्कूं आहिनि उनखे ऑफर ऑर्डर ॾेई